जी दोस्तों, कुछ ॾींहं पहिरीं सोशल मीडिया ते फ़ाइज़ा अली जी शादी जी ख़बर वायरल थी त सभिनी सोशल साइट्स ते धूम मची वई। हर पासे फ़ाइज़ा लॻल रही। कंहिं तस्दीक ते कई त कंहिं वरी तरदीद। ख़ुदि फ़ाइज़ा अली पारां उन ख़बर खे कूड़ो चयो वियो। फ़ाइज़ा अली हिकु अख़बार समेत ट्विटर अकाउंट तां पुणे इहो बयानु ॾिनो त मूं शादी नाहे कई, उहे सिर्फ़ु शादी जूं अफ़वाहूं आहिनि। ऐं होॾां संसु वर अब्दुल हमीद अबड़ो साहब पिणु चुप रहियो। माण्हू सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ तबसरा कंदा रहिया, कंहिं कीअं थे चयो, कंहिं कीअं, पर हाल जंहिंजी जहिड़ी सोच हुई उन ई इज़हार कयो। पर उन एॾी वॾी ख़बर खे लिकाइण पुठियां कहिड़ो राज़ हो? फ़ाइज़ा अली पारां एतिरो जल्दी शादी करण पुठियां कहिड़ो सबबु हो? ऐं आख़िर उहा कहिड़ी मजबूरी हुई जो फ़ाइज़ा जल्द शादी करण जो फ़ैसिलो करे वरितो? उहो ॼाणण ऐं वीडियो में अॻिते वधण खां अॻु में अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल वणजारो खे सब्सक्राइब करे बेल आइकॉन जो बटन प्रेस करे छॾींदा, जीअं असांजी हर वीडियो अवां ताईं जल्द रसाई मुमकिन करे सघे। जी दोस्तों, फ़ाइज़ा अली वॾे अरसे खां मीडिया ते छांयल रही आहे। पंहिंजे सुरीले आवाज़ ऐं सुहिणी सूरत जे करे हू लखें दिलनि जी धड़कन रही आहे। सो लखें प्रसतारनि खे इहो सवाल मुंझाए रहियो हो त छा वाकई फ़ाइज़ा अली शादी करे छॾी आहे, या महज़ फ़ाइज़ा खे बदनाम करण जी का मुहिम आहे जेका सदाईं वॾे पैमाने ते असां वटि हर कामयाब फ़नकार ख़िलाफ़ हलंदी रहंदी आहे। जॾहिं त ॿिए पासे वर अब्दुल हमीद अबड़ो सां गॾु फ़ाइज़ा अली जूं केक कटण, मुंडी पाराइण, निकाहनामे ते सही करण ऐं शादी तक़रीब वारो दावतनामो पिणु सोशल मीडिया ते वायरल रहियो। इन सॼे शोर में जिते माण्हुनि फ़ाइज़ा अली ते छिती, तनक़ीद, टोकूं ऐं चिथरूं कयूं, उते फ़ाइज़ा अली जा साथी फ़नकार ऐं प्रसतार बि दिफ़ा लाइ मैदान में निकिता त किन वरी फ़ाइज़ा अली जे अहिड़े फ़ैसिले खे उन जी निजी ज़िंदगी जो मामिलो सम्झी खुली दिलि सां क़बूलु कयो। पर आख़िर हिन शरई कम में अहिड़ी कहिड़ी ग़लति ॻाल्हि हुई जो ख़ुदि फ़ाइज़ा अली बि उन ख़बर जी कुझु ॾींहंनि ताईं तरदीद कंदी रही ऐं पंहिंजे ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा क़रार ॾींदी रही। दोस्तों, अव्हां खे त ख़बर आहे फ़ाइज़ा अली हिकु यतीम न्याणी आहे ऐं हू राग जी दुनिया में अचण खां अॻु में इंतिहाई ग़रीब हुई। चवण वारा चवनि था त फ़ाइज़ा अली जॾहिं शोहरत जे बुलंदियुनि ते पहुती त किन साड़ोलनि माण्हुनि पारां खेसि तंग कयो पियो वियो। किन जो त उहो बि चवणु आहे त खेसि हिरासमेंट करे मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां फ़ाइज़ा अली जी साख खे नुक़सान रसाइण जी कोशिशि कई पई वई। न सिर्फ़ु एतिरो, पर पंहिंजी बिरादरी जे किन ओबाश नौजवान पारां खेसि धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वियूं। हिकु नौजवान ऐं ख़ूबसूरत फ़नकारा खे कंहिं मज़बूत सहारे जी ज़रूरत हुई जीअं हू पंहिंजी ज़िंदगी सेव गुज़ारे सघे। उन करे फ़ाइज़ा अली जल्द शादी कई ऐं हाणे संसु हैदराबाद में थियल शादी तक़रीब सभिनी राज़नि तां पर्दो खणी उन ॻाल्हि जी तस्दीक करे छॾी त फ़ाइज़ा अली वाकई पंहिंजी ज़िंदगी जो अहम फ़ैसिलो करे वरितो आहे। सदुस शादी तक़रीब में फ़ाइज़ा अली जे दोस्तनि, साथी फ़नकारनि, सियासी समाजी शख़्सियतनि ऐं संसु वर अब्दुल हमीद अबड़ो जे दोस्तनि अज़ीज़नि वॾे अंग में शिरकत कई। ऐं अब्दुल हमीद अबड़ो बदीन जो रवासी, पढ़ियो लिखियो, हिकु बावकार, इज़तदार ऐं बहितरीनु शख़्स आहे। घणनि माण्हुनि जो चवणु आहे त फ़ाइज़ा अली उहा शादी पैसनि जी लालच में कई, पर वाज़े रहे त किरोड़नि जा बंगला, किरोड़नि जूं गाॾियूं ॾियण वारी ॻाल्हि सिर्फ़ु अफ़वाह ई आहे। पर उहा ॻाल्हि ज़रूरु आहे त फ़ाइज़ा अली पंहिंजी ज़िंदगी लाइ जंहिंजी चूंड कई आहे उहो अमीर ऐं आला उहिदनि ते फ़ाइदु रहंदड़ शख़्स आहे। उहा शादी अॻिते हली केतिरो कामयाबु थींदी या अक्सर शादियुनि वांगुरु ब्रेकअप ते पुॼंदी, उहो त वक़्त ते छॾियलु आहे। पर असां हिन वक़्तु सिंध जी हिन सुहिणी फ़नकारा जी ज़िंदगी लाइ दुआगो आहियूं। हू सदा ख़ुशि रहे, शाद ऐं आबाद रहे। ऐं आख़िर में अहम ॻाल्हि त तोड़े जो फ़नकार, तोड़े आर्टिस्ट पब्लिक फिगर आहिनि। उन्हनि सां लखें माण्हू प्यार कनि था। उन्हनि ते लिखणु, ॻाल्हाइण ते पब्लिक जो पूरो हक़ आहे। पर उन जो मतिलबु उहो हरगिज़ न आहे त कंहिं बि फ़नकार ते उन जा परसतार पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला मड़ीनि ऐं उन जी निजी ज़िंदगी जे मामलनि में मुदाख़लत करे खेसि परेशान कनि। सो दोस्तों, कीअं लॻी असांजी वीडियो? उमेद तव्हांखे पसंदि ईंदी।